जे लाइ पानी इंतिहाई ज़रूरी है। जैसे करे अज भानसिदाबाद टाउन कमेटी ॾाढो समय माण्हू नारा हणी रहा आहिनि त पानी ना है, छो भला कर भला कर भला। पानी न मिलंदो त जियापो कीअं थींदो। पानी अहम ज़रूरत है। बिजली, गैस, तेल, लाइट ये तो तमाम ज़रूरी शयूं आहिनि, पर हाणे माण्हुनि खां अटो विसरी वियो आहे, माण्हुनि खां खाइण पीअण विसरी वियो आहे। हाणे उञ मरंदासीं, म्या पानी न मिलंदो, पीअण जे लाइ पानी न मिलंदो, वेचण लाइ पानी न मिलंदो, फसल लाइ पानी न मिलंदो त काॾे वेंदासीं। मुराद अली शाह साहब तव्हांखे सोचणु घुरिजे त माण्हू रोड ते छो था अचनि, तव्हांजे ख़िलाफ़ नारा छो था हणनि, तव्हांजे ख़िलाफ़ ही माण्हू रोडनि ते छो आया आहिनि, सरापा एहतजाज छो आहिनि, छाजे लाइ हिते नारा लॻी रहिया आहिनि। तव्हांजे शहर में भानसिदाबाद में नारा छो लॻी रहिया आहिनि। तव्हांजी गिफ़लत आहे, तव्हांजी नाअहली आहे, तव्हां सिर्फ़ु करप्शन कई आहे, तव्हां सिंध खे तबाह करे छॾियो आहे। इन जे करे तव्हांखे यादाश्त ॾियारण जे लाइ त हिननि माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो, पीपुल्स पार्टीअ खे कामयाबु करायो त तव्हां हिननि खे उञ मारियो, तव्हां हिननि खे बुख मारियो, तव्हां हिननि खां अटो खसियो, तव्हां हिननि खां बिजली खसियो, तव्हां हिननि खां गैस खसियो, तव्हां हिननि खां ॿारनि जी तइलीम खसियो, तव्हां हिननि खां जीअण जो हक़ खसियो। हे सभु सवाल आहिनि मुराद अली शाह साहब तव्हांजे साम्हूं। अथव हिननि जा जवाब अथव त मूं वांगे मीडिया ते अचे माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां हे माण्हुनि सां ज़ुल्म छो कयो आहे। मां एतिरो ई चवंदुसि, ॿियो छा चवांसि।